अस्सलाम वालेकुम दोस्तों। ग्रीन एंटरटेनमेंट जे ड्रामे ग़ुलाम बादशाह सुंदरी जी धमाकेदार अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कयो। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हां ॿाहिरनि दोस्तनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुंदरीअ जे पीउ खे यानी त डॉक्टर ग़ुलाम जेको ॿुधायो हुयो त हिनखे मेजर अटैक आहे दिलि जो, ऐं हिन जी तव्हांखे बर वक़्तु जेको आहे त परवरिश करणी आहे ऐं तव्हांखे हिन जो ख़्यालु रखिणो आहे। हिनखे इस्पताल में वञी चेकअप कराइणो आहे, हिन जो फ़ौरन इलाजु कराइणो आहे। त हिन सुंदरीअ खे इहा ॻाल्हि मज़ाक़ पई लॻे दोस्तों, ऐं हुन चयो त तव्हां डॉक्टर जेके आहियो त असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कासाइन वांगुरु जेको आहे त फुलण जे लाइ वेठा आहियो हिते। त इन जे करे हू सुंदरी इन ॻाल्हि खे नॉर्मल वठी करे पंहिंजे पीउ खे घरु वठी वञे थी, ऐं हुते हुनखे जेको आहे त दिलि जो मेजर अटैक थी वञे थो दोस्तों। ऐं दोस्तों उहा ई सुंदरी जेका डॉक्टर ग़ुलाम खे जेको आहे त न पई मञे, उहा ई सुंदरी जेका आहे त ड्रोड़ भरींदे जेको त डॉक्टर ग़ुलाम ताईं पहुचे थी ऐं हुनखे घरु वठी थी अचे। ऐं डॉक्टर ग़ुलाम चए थो त हाणे जेका त ॻाल्हि जेका आपे खां ॿाहिरि निकिरी वई आहे। हाणे जेको आहे त हुते पाड़े जा माण्हू हे हो जमो थी था वञनि। उन्हनि खां पुछे थो त हिन जो जेको आहे पंहिंजो केरु आहे, त उहे चवनि था त हीअ छोकिरी आहे जेका हिते गॾु आई हिन सां, ॿियो केर बि हिन जो पंहिंजो न आहे। जॾहिं सुंदरी ॿुधाए त मुंहिंजो को भाउ न आहे, को बि मुंहिंजी माउ बि जहिड़ी न आहे। हुनखे ख़बर इहा आहे त मुंहिंजी वालदा बि जहिड़ी न आहे, पर हुनजी वालदा ख़ुर्शीद बेगम जेको आहे त जहांदाद जी हवेली में ज़िंदा आहे, जेका संदसि सुंदरी खे ख़बर न आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर ग़ुलाम हुनजी पूरी मदद कई। ऐं जॾहिं पैसनि जी ॻाल्हि आई 4 लखनि जी दोस्तों, त उहे सुंदरी वटि न हुया। सुंदरी परेशान ॾिसण में अचे पई दोस्तों, ऐं डॉक्टर ग़ुलाम जेको आहे त हुनखे चयो त पैसनि जो बंदोबस्तु बि मां कयां थो। ऐं नेक्स्ट एपिसोड जॾहिं ईंदो दोस्तों, त डॉक्टर ग़ुलाम जेको आहे त जहांदाद खां जेको बादशाह सरकार जो वालदा आहे उन खां पैसा घुरंदो, तंहिं ते जेको आहे त हुनजी धंधा चक थींदी। ऐं जहांदाद हुनखे कॾहिं बि पैसा न ॾींदो, छो त ग़ुलाम खे हिकु ग़ुलाम सम्झो वञे थो दोस्तों। ऐं हू जेको आहे त ग़ुलाम बि पोइ न हटंदो ऐं सुंदरी जी मदद ज़रूरु कंदो दोस्तों, ऐं हुनजे पीउ खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।